दोस्तों तव्हांजे साम्हूं अॼु शमन अली मीराली जो एल्बम नंबर 29 दिलबर खणी आयो। इंशाल्लाह तव्हांखे ही पसंदि ईंदो। ऐं हिन में केॾो ज़बरदस्त गीत आहे। तो त विसारियो अथसि सफ़ा है हू त तोखे यादि कंदो आहे हिकु भेरो न हज़ार दफ़ा हू त तोखे यादि कंदो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स अॼु शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे आशिक़ अहमद सोलंकी साहब, वॾी महिरबानी आशिक़ अली, वीडियो अपलोड कयो अदा हिकु मुख़्तियार सीदी जो हिकु शमन अली जो। आशिक़ अली वॾी महिरबानी आशिक़ अली। उन खां पोइ ॿियो दोस्त आहे माशूक़ अली, वॾी महिरबानी माशूक़ अली भाउ। ॿिया बि दोस्त आहिनि, काफ़ी सारियूं कमेंट्स आयूं आहिनि, सभु शामिलु कयूं था। ऐं उन खां पोइ माशूक़ अहमद लिखियो आहे आप जानकारी वीडियो हमें बहुत पसंद है, आपकी जानकारी वीडियो हमें बहुत पसंद है। हेठों वरी नओं दोस्त आहे हसन अहमद महर साहब, वॾी महिरबानी, लख थोरा लख कुर्ब तव्हांजा। तव्हां अचो पिया, कमेंट्स कयो पिया, वॾियूं महिरबानियूं। अञा ॿिया बि दोस्त आहिनि जिन्हनि कमेंट्स कई आहे। कमेंट्स रहिजी वञे मूंखां त पोइ बि मूंखे कमेंट्स करे वरी बि ॿुधाईंदा त असांजो नालो कमेंट्स में शामिलु तव्हां न कयो आहे, उहो बि शामिलु कयूं। उन खां पोइ आहे मुंहिंजो प्यारो दोस्त शहबान सोलंकी, उन लिखियो आहे त एल्बम 43 धमाल मुंहिंजी पसंदि आहे। वॾी महिरबानी दा, उहो एल्बम मिक्स में ठहियलु आहे, उहो बि रखंदासीं। उन खां पोइ हिकु ॿियो दोस्त आहे, उन जी कमेंट्स आहे, उहा शामिलु कयूं। ऐं ॿियो दोस्त आहे वहीद अहमद, वहीद अहमद जी मर्ज़ी आहे त 50 ताईं कंप्लीट कयो शमन अली जा एल्बम। वहीद भाउ वॾी महिरबानी। ही शिकारपुर जो दोस्त आहे, मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। ऐं अञा हिकु ॿ कमेंट्स आहिनि रहियल, उहे शामिलु कयूं, पोइ अॻिते हलूं था। ऐं ॿियो दोस्त आहे बादशाह अहमद सोलंकी, बादशाह अहमद सोलंकी। उन जी लिखियो आहे त मुख़्तियार सीदी जा वीडियो अपलोड कयो, हिकु शमन अली जो हिकु मुख़्तियार सीदी जो, ऐं अदा धरती प्रोडक्शन जा पूरा रखिजो। ठीकु आहे अदा, इंशाल्लाह कोशिशि इहा ई हूंदी त हर शइ कंप्लीट कंदासीं। बाक़ी हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका दोस्तनि खे पसंदि ईंदी अलाए कोन, उहा ॻाल्हि इहा आहे त हाणे ॾिसो न, मुख़्तियार सीदी जो एल्बम हिकिड़ो ईंदो, हिकिड़ो शमन अली जो ईंदो। मुख़्तियार ते अञा मूंखे व्यूज़ खपनि, अञा व्यूअर्स खपनि नवां। हाणे इन जी भेट में तव्हां शमन अली जो कल्ह रखियो आहे वीडियो धमाल जो, उन ते व्यूज़ ॾिसो, ऐं उन खां पोइ ॾिसो इन ते मुख़्तियार ते, अञा कुझु मूंखे खपनि। सो हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शेयर कनि दोस्तनि ताईं, त जीअं मुंहिंजा व्यूअर्स वधनि। ऐं हलूं था एल्बम जी तरफ़। एल्बम 2000 में रिलीज़ आहे। हिन में ज़बरदस्त गीत आहिनि। जीअं त पहिरियों गीत फस्ट टाइम ॿुधायो तव्हांखे, हू त तोखे यादि कंदो आहे। ऐं उन खां पोइ हिन जो पहिरियों गीत आहे, उन जा ॿोल आहिनि, पर क़िस्मत साथ नथी ॾे तोॾहीं दुहा सुबुह शाम थी कोशिश हर नाकाम इतबार तूं मूं ते कर मिठा तोल ॾाढी दिलि बेक़रार आहे पर क़िस्मत साथ नथी ॾे। उन खां पोइ बि दर्द वारो कलाम आहे, अदा भला अव्हां त रोई ॾेखारियो ईअं हरू भरू केरु रोअंदो आहे, सवा दर्द जे दाहूं न कंदो आहे। उन खां पोइ मुंहिंजे हाल जी ख़बर बि अथई है, इहे ज़बरदस्त गीत 29 एल्बम में था। उन खां पोइ अञा बेदर्द वारो कलाम, अथव अला जो नाम जानी जुदा न कयो मुंहिंजो छिजी पवंदो हां जानी जुदा न कयो। उन खां पोइ है बेचैन रहां थो यारो पयो रोवां रड़ां थो यारो एहसास कंहिंखे नाहे। उन खां पोइ साइड बी, नई नई यारी थी आ नओ वास्तो, ज़बरदस्त गीत। उन खां पोइ
अञा भी गुलाम कादिर घायल जो दर्दीलो कलाम। तुझे दर्द में मुंहिंजा दिलदार अखियूं रोअनि थियूं, इहो बि हिन में ई अथव। सॼो एल्बम ज़बरदस्त एल्बम आहे। उन खां पोइ हूं त तोखे यादि कंदो आहे हिकु भेरो न हज़ार दफ़ा। उन खां पोइ आहे मुंहिंजो यार प्यारो लख लहे थो, कंहिंखां कोन डिॼे थो, कंहिंखां कोन डिॼे थो, सरेआम अची हू मिले थो। उन खां पोइ एॾा ज़ुल्म कया थी पोइ बि दिलि नथी ठरी, ईअं न थिए ओ पिरी पोइ अञा मां मरी, बसि कर सुहिणा। ये सभु हिन ई एल्बम में अथव कलाम दोस्तों, सभु दर्द भरिया कलाम। दोस्तों को कलाम मूंखां सही न ॿुधायो हुजे या मां के ग़लती कई हुजे त कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा। वीडियो कीअं लॻो लाइक कमेंट्स लाज़मी कंदा।